नाज़रीन, सिंध समेत दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। सिंधीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न मिली सघियो आहे। उन ई हवाले सां वधीक ॾिसूं था हीअ रिपोर्ट। गडियल कौमन पारां पंहिंजे इदारे यूनिसिको ज़रिए पहिरियों भेरो 1999 में मादरी ॿोलियुनि जी अहमियत बाबति ॻाल्हि रखी। 2000 खां गडियल कौमन पारां बाक़ाइदगीअ सां हर साल 21 फरवरी मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं करे मल्हाइण जो फ़ैसिलो कयो। 2008 में यूनिस्को पारां आलमी सतह ते मादरी ॿोलीअ जो साल मल्हायो वियो, जंहिंसां पतो पियो त दुनिया जे कुंड कुड़िछ में 6909 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। अहिड़ी रीति हर मेंबर मुल्क ते ज़ोर भरियो वियो त उहे बि पंहिंजे मुल्क जे मादरी ॿोलियुनि जी अहमियत खे सम्झनि ऐं उन्हनि जे वाध वेझ लाइ उपाउ वठनि। एशिया में 2197, उत्तर अमेरिका में 300 ऐं यूरोप में 230 मादरी ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। दुनिया जे 10 वॾियुनि ॿोलियुनि मां चीनी ॿोली सभ खां वधीक ॻाल्हाई वेंदड़ करार ॾिनी वई आहे। हिन वक़्तु दुनिया में 1 अरब खां वधीक माण्हू चीनी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। ॿिए नंबर ते अंग्रेज़ी ॿोली आहे, जंहिंजे ॻाल्हाईंदड़नि जो तइदाद 8 मिलियन आहे, जॾहिं त हिंदी ॿोली 487 मिलियन ॻाल्हाईंदड़नि सां 3 नंबर ते शुमार कई वञे थी। ॻाल्हि कजे पाकिस्तान जे, मुल्क में हिन वक़्तु नंढियूं वॾियूं 26 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। पाकिस्तान में 1998 में आदमशुमारी मूजिबि 1 नंबर ते पंजाबी, 2 नंबर ते पश्तो, 3 नंबर ते सिंधी, 4 नंबर ते सराइकी, 5 नंबर ते उर्दू ऐं 6 नंबर ते बलोची सभ खां वधीक ॻाल्हायूं वेंदड़ ॿोलियूं आहिनि। दुनिया में 230 मादरी ॿोलियूं ख़तम थी चुकियूं आहिनि। अंग्रेज़ी 112 मुल्कनि, 57 मुल्कनि में अरबी, 60 मुल्कनि में फ्रांसीसी, 44 मुल्कनि में जर्मन ॿोली, हिंदी 20 ऐं पंजाबी 8 मुल्कनि में ॻाल्हाई वञे थी। 1972 में मंज़ूर थियल ॿोली एक्ट ते अञा ताईं अमल न थी सघियो आहे, जंहिं करे सिंधीअ समेत ॿियनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिलणु अञा ताईं ख़्वाबु बणियलु आहे।